वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अव्हांखे ॿुधायूं त जिना एयरपोर्ट ते कस्टम जी कार्रवाई वॾे मिक़दार में मंशियात हथ कयो वियो। मुसाफ़िरनि जे सूट केसनि जी चकास दौरान गुंजन हंधनि तां 1130 ग्राम हेरोइन ऐं 260 क्रिस्टल हथ कया विया आहिनि। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। कस्टम इख्तियारुनि जो चवणु आहे त हथ आयल मंशियात जे आलमी मार्केट में क़ीमत 1.5 करोड़ रुपया आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी सुञाणप हमदुल्ला ऐं अब्दुल लतीफ़ नाले सां थी आहे। गिरफ़्तार ॿिन्ही जवाबदारनि मथां कस्टम्स ऐं नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं मलीर खां। जिना एयरपोर्ट ते कस्टम जी कार्रवाई थी आहे। वॾी मिक़दार में मंशियात हथ कई वई आहे। मुसाफ़िरनि जे सूट केसनि जी चकास दौरान गुझनि हंधनि तां 1130 ग्राम हीरोइन ऐं 260 क्रिस्टल हथ कया विया आहिनि। अहम ख़बर आहे, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह करे रहिया आहियूं। जिना एयरपोर्ट ते कस्टम जी कार्रवाई वॾे मिक़दार में मंशियात हथ कयो वियो आहे। मुसाफ़िरनि जे सूट केसनि जी चकास दौरान गुझनि हंधनि तां 1130 ग्राम हेरोइन ऐं 260 क्रिस्टल हथ कया विया आहिनि। हथ आयल मंशियात जी आलमी मार्केट में क़ीमत 1.5 करोड़ रुपया ॿुधाई थी वञे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी सुञाण हमदुल्ला ऐं अब्दुल लतीफ़ नाले सां थी आहे। गिरफ़्तार ॿिन्हिनि जवाबदारनि मथां कस्टम ऐं नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे।